गंबट राज़ी तेरो ज़ुल्म के ज़ाब्ते हम नहीं मानते आज़ाद साफ़त ज़िंदाबाद साफ़िन के हिरासा करण बंद कयो। साफ़त जे आलमी ॾियारे ते प्रेस क्लब राज़ी तेरो जो साफ़िन जो एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिबि साफ़त जे आलमी ॾींहं जे हवाले सां साफ़िन खे हिरासा करण खेनि कूड़नि केसनि में फसाइण ऐं धमकियूं मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब राज़ी तेरो जो साफ़िन ख़ालिद खड़ो, मोहम्मद अली शेख लियाकत जगड़, दरुमोहम्मद मेमण प्रेमी, गुलाल अंसार मल्ला, बशीर नारे जो, कवड़ल कोरे, माशूक अहमद नारे जो, फैसल मेमण ऐं ॿिनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हुननि चयो त पूरे मुल्क तोड़े सिंध अंदरि साफ़िन खे हक़ ऐं सच जो आवाज़ बुलंद करण ते धमकियूं मिलनि थियूं। साफ़िन खे क़तल कयो वञे थो या खेनि कूड़नि केसनि में फसाए हिरासा कयो पियो वञे त जीअं उहे हक़ ऐं सच न लिखनि। हुननि चयो त हक़ ऐं सच जी राह ते हलंदे शहीद थी वियल साफ़िन खे सूफ़ सलाम पेश कयूं था। उन्हनि वज़ीर आज़म इमरान ख़ान, इतलात जे वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां मुतालबो कयो त साफ़िन सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो नोटिस वठे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।